कराची जिले 95 अरब रुपयनि जी ॿिनि मनसूबनि जो ऐलान। नाणे वारे सलाहकार अब्दुल हफीज़ शेख जो चवणु आहे त कराची जे लाइ 95 अरब रुपयनि जे ॿिनि मनसूबनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। इस्लामाबाद में एक्निक जे इजलास खां पोइ मीडिया ब्रीफिंग में अब्दुल हफीज़ शेख जो चवणु हो त नाणे वारे सलाहकार चयो आहे त आम माण्हुनि ऐं हारियुनि जी ज़िंदगी में बहितरी आणणु हुकूमत जी तरजीह आहे। हिन ॿुधायो त एक्निक गवादर मकरान खे नेशनल ग्रिड सां सलहारण जी मंज़ूरी ॾिनी आहे, जॾहिं त ज़रई शोबनि जे लाइ 8 अरब रुपयनि जो मनसूबो मंज़ूर कयो वियो आहे। नाणे वारे सलाहकार ॿुधायो त 3 अरब वण लॻाइण जो मनसूबो मंज़ूर कयो आहे, जॾहिं त वधीक 27 लख माण्हुनि खे सिहत कार्ड जारी कया वेंदा। कराची पैकेज जे हवाले सां ॻाल्हाईंदे अब्दुल हफीज़ शेख जो चवणु हो त हुकूमत शहर जे लाइ 95 अरब रुपयनि जा 2 मनसूबा मंज़ूर कया आहिनि। नुमाइश खां वठी मलकेर ताईं ग्रीन लाइन मनसूबो शुरू कयो वेंदो। अब्दुल हफीज़ शेख इहो बि ॿुधायो त सिंध में तालीम जी हथी ऐं निज़ाम में बहितरीअ जे लाइ सेकेंडरी स्कूल जे लाइ 13 अरब रुपया मंज़ूर कया आहिनि। संदसि चवणु आहे त मंज़ूर थियल मनसूबनि सां मुल्की मईशियत खे फ़ाइदो थींदो। इरमनाज़, HRJDU न्यूज़, हैदराबाद।